नाज़रीन, खुदाबाद में अंजुमन गुलामान कलंदर शहबाज ग्रुप पारां सैयद नागो शाह ते जश्न ईद मिलादुल नबी जी मुनासबत सां मिलाद जी महफ़िल मुनक़िद कई वई। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुबीन पहवर। खुदाबाद अंजुमन गुलामान कलंदर शहबाज ग्रुप पारां सैयद नागो शाह ते जश्न विलादत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासबत सां महफ़िल मिलाद दुरूद पाक जी महफ़िल मुनक़िद कई वई। उन मौक़े ते महफ़िल दुरूद पाक में आशिक़ान रसूल वॾे तादाद में शिरकत कई, जॾहिं त अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर सिंध जे सरवान सैयद गुलाम हैदर शाह रिज़वी पारां ख़ुसूसी शिरकत कई। उन मौक़े ते नात ख़वाननि नबी पाक जी शान में नात पढ़िया। महफ़िल मिलाद में ख़ुसूसी ख़िताब सैयद गुलाम हैदर शाह रिज़वी कयो, जंहिं सभिनी नौजवान ते ज़ोर रखियो त महबूब मुस्तफ़ा सां प्यार करियो जीअं समाजी बुराइनि खां बची सघो। उन मौक़े ते आयल शहबाज ग्रुप जे नौजवान पिणु ख़िताब कयो, जंहिं वटि दुआ घुरी वई ऐं लंगर तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते सिलसिले जे सरवान सैयद गुलाम हैदर शाह काज़मी, शफ़ी मोहम्मद सोलंगी, अयाज़ पवंवर ऐं ॿियनि आवाज़ सां वीचार वञींदे चयो त असांजे महफ़िलुनि जो मक़सदु आहे इस्लाह माशरा, उहो बि ऐन मुताबिक़ तालीमात मोहम्मदी जे। इंसान जी जेसीं इंसान सही माने में कोन थो बणिजे त उन में इंसान वारियूं आदतूं बि कोन थियूं अचनि, ऐं इंसान तॾहिं इंसान थींदो जॾहिं रहबर इंसानियत जे उन किरदार खे अपनाईंदो त पोइ इंसान थी वेंदो। असांजो ये हर साल प्रोग्राम ईअं त असांजो हफ़्तेवार महीनेवार महफ़िलूं हर इलाइक़नि में थियनि थियूं, पर हीअ असांजा प्रोग्राम जेके आहिनि नागे साईं ते वॾो में वॾो प्रोग्राम थींदो आहे सालियाना। इन में हज़ारनि जी तइदाद में माण्हू आया। अॼोको प्रोग्राम जेको आहे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहबत खे आम करण जो मक़सदु आहे। ऐं जेको आहे सो रोज़ानो तरह सां जेको आहे सो असांजी दुरूद जूं महफ़िलूं जेके थियनि थियूं, उन हवाले सां जेको आहे सो अॼु जो हे इज्तिमा जेको आहे रथियो वियो आहे, जीअं उन में अञा वाधारो पैदा थिए या जेको आहे सो माण्हुनि में शऊर इन मोहबत जो जेको आहे सो पैदा थिए। अॼु प्रोग्राम जो मक़सदु आहे त अॼु जेका जंहिंजे लाइ ही काइनात ख़लकी वई आहे, जंहिंजे लाइ अलाह साईं फरमायो मुंहिंजा महबूब तव्हांखे मां पैदा न कयां त हिन काइनात जे ठाहिण जो मूंखे को बि शौक़ु न हो। उन आका सां सम्झे विलादत जो ॾींहुं आहे।